अस्सलाम वालेकुम। मैं सिंधिक मिठू अरबाब बाला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं ञुञ। डपु जानी माली नुक़सान घाटो थियण जो, शराब ख़ौफ़। ञुञ जानी माली नफ़ो फ़ाइदो नफ़ो थियण जो, ढ सिराब। पार्ट नंबर 18। मलाइक हज़रत लूत अलैहिस्सलाम वटि आया। इहो संदनि ॿनीअ ते कमु करे रहियो हो। ईअं थियो। हज़रत लूत अलैहिस्सलाम पुछियो, तव्हां केरु आहियो? उन्हनि चयो, असीं मुसाफ़िर आहियूं, असांजी मदद कर। ईअं थियो। अॼु राति असांजी महिमानी कर। हज़रत लूत चयो, हिन शहर जा माण्हू तमामु घणा ख़राबु आहिनि। ईअं थियो। मर्दनि सां जमा कनि था ऐं उन्हनि खे फुरीनि था। उन्हनि चयो, ईअं थियो। घणी देरि थी वई आहे, हाणे असीं ॿिए पासे केॾांहुं वञूं? अॼु राति असांखे रहण जे लाइ जॻहि ॾे। ईअं थियो। हज़रत लूत अलैहिस्सलाम संदसि घरवारीअ खे चयो, जेका उन ई क़ौम मां हुई। ईअं थियो। हज़रत लूत चयो, अॼु चंद महिमान मूं वटि आया आहिनि, उन्हनि जे अचण जी ख़बर पंहिंजे क़ौम खे न ॾिजईं। ईअं थियो। अॼु ताईं जेतिरे क़दुरु बि तो नाफ़रमानी कई आहे, उहा तोखे माफ़ु कंदुसि। ईअं थियो। हज़रत लूत जे घरवारीअ चयसि, ईअं ई थींदो। उनजी ऐं उन जे क़ौम जे विच में तय थियलु हो। ईअं थियो। जॾहिं को महिमान हज़रत लूत अलैहिस्सलाम वटि ईंदो हो, जो अचे त घर मथां ते दूंहीं दुखाईंदी। ऐं जॾहिं राति केरु महिमान अचे त बाहि ॿारे रोशनी कंदी हुई। ईअं थियो। जॾहिं हज़रत जबराईल अलैहिस्सलाम ऐं ॿिया मलाइक जो हज़रत लूत अलैहिस्सलाम सां गॾु घर में दाख़िलु थिया, ईअं थियो त उन जे घरवारीअ मथे कुॾर चढ़ी वई ऐं बाहि ॿारे रोशनी कयाईं। ईअं थियो। उन ॿरंदड़ बाहि जे रोशनीअ खे ॾिसी शहर वारा हज़रत लूत अलैहिस्सलाम जे घर तरफ़ डुड़ंदा आया। ईअं थियो। घर जे दरवाज़े वटि पहुची हज़रत लूत अलैहिस्सलाम जिन खे चयो, असां तोखे मना कयो हो त महिमाननि खे पंहिंजे घर न आणिजांइ। ईअं थियो। ऐं चयूं त असीं चाहियूं था त इन्हनि महिमाननि सां बदफ़ेली करियूं। ईअं थियो। हज़रत लूत अलैहिस्सलाम फरमायो, मुंहिंजियूं पाकीज़ा तर नियाणियूं आहिनि, उहे तव्हांखे निकाह में ॾियां थो। ईअं थियो। ख़ुदा खां डिॼो, मूंखे मुंहिंजे महिमान जे बारे में ज़लील न करियो। ईअं थियो। छा तव्हां में हिकिड़ो शख़्स बि अहिड़ो कोन्हे जो नेक ऐं बहितर हुजे? ईअं थियो। उन्हनि माण्हुनि चयो, तूं ॼाणी थो त असांखे तुंहिंजे पाकीज़ा तर नियाणियुनि सां को बि वास्तो कोन्हे। ईअं थियो। असीं जेकी चाहियूं था उनखां तूं बख़ूबी वाक़ुफ़ु आहीं। ईअं कर। ईअं थियो। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम चयो, काश हज़रत लूत बि सुञाणे असीं कहिड़ी कुवत आहियूं असां उन सां गॾु। ईअं थियो। इहो ॿुधी हज़रत लूत अलैहिस्सलाम फरमायो, तव्हां केरु आहियो? हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम चयो, आउं जबराईल अलैहिस्सलाम आहियां। ईअं थियो। हज़रत लूत अलैहिस्सलाम पुछियो त तव्हां कहिड़े अमुर ते मानूर थिया आहियो? ईअं थियो। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम चयो, इन्हनि जे मौत ते। हज़रत लूत अलैहिस्सलाम चयो, हिन ई वक़्तु अमल करियो। ईअं थियो। हज़रत जबराईल अलैहिस्सलाम चयो, हिननि जो वक़्तु सुबुह वेझो थियण ते मुक़ररु थियलु आहे। ईअं थियो। हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम दरवाज़ो तोड़ियो ऐं घर में दाख़िलु थिया। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम पंहिंजो पर उन्हनि माण्हुनि खे हयो। ईअं थियो। हज़रत जबराईल अलैहिस्सलाम हज़रत लूत अलैहिस्सलाम जिन खे फरमायो, जॾहिं राति जो कुझु हिसो गुज़री वञे, ईअं थियो त पंहिंजे ॿारनि बचनि खे वठी उन्हनि जे विचां हलिया वञो। ईअं थियो। ऐं तव्हीं सभई केर बि पोयां मुड़ी बि न ॾिसे, पर तुंहिंजी घरवारी पोयां मुड़ी निहारींदी ॾिसंदी त उनखे अज़ाब पहुचंदो। ईअं थियो। हज़रत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम में हिकु मर्द आलिम हुयो। उन चयो,
ऐं क़ौम तव्हांजे तरफ़ अज़ाब अची वियो आहे, ईअं थियो। जंहिंजो वाइदो हज़रत लूत अलैहिस्सलाम तव्हां सां कयो हुयो, तव्हां ईअं करियो। उन आलिम मर्द चयो, तव्हां हज़रत लूत अलैहिस्सलाम खे घेरे में आणियो, वञणु न ॾियो। जेसीं ताईं हज़रत लूत अलैहिस्सलाम तव्हां में मौजूदु आहे, तेसीं ताईं अज़ाब तव्हां ते न ईंदो, ईअं थियो। इहो ॿुधी माण्हू चौतरफ़ हज़रत लूत जे घर जे गॾु थी विया ऐं उन घेरे में आणे छॾियऊं, ईअं थियो। हज़रत जबरील अलैहिस्सलाम चयो हज़रत लूत अलैहिस्सलाम जिन खे, तव्हां हाणे निकिरी वञो, ईअं थियो। हज़रत लूत अलैहिस्सलाम फरमायो, कीअं वञा, माण्हू मुंहिंजे घर जे चौधारी घेरो करे वेठा आहिनि, ईअं थियो। हज़रत जबरील अलैहिस्सलाम हिकु अहिड़ो नूर जो खंभो क़ाइमु कयो ऐं चयो, उन्हनि जे सहारे हलिया वञो, ईअं थियो। उन शहर जे ज़मीन खां हेठां खां ॿाहिरि निकिरिया, उन शहर जे ज़मीन खां हेठां खां ॿाहिरि निकिरिया त उन जे घरवारीअ मुड़ी पोयां निहारियो, ईअं थियो त हिकु पथर नाज़ुल थियो, जेको हज़रत लूत अलैहिस्सलाम जे घरवारीअ खे लॻो, उहा मरी वई, ईअं थियो। सुबुह वेझे ईंदे ई उन्हनि चइनी मलाइकनि उन शहर जे चइनी तरफ़नि खां हेठि मथे कयो, ईअं थियो। हेठि मथे ऊंधो शहर खे मथे ऐं मथिने पकियुनि सिरुनि जा सिरोटा वसिया मरी विया, जिन ते अलाह रब्बुल आलमीन वटां मुक़ररु थियल निशान हुआ, ईअं थियो।